अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं तव्हांजो पंहिंजो अयाज़ ओनर। उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीकु ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जो जेको मुंहिंजो पैगाम आहे उहो मुंहिंजे सिंध जे माण्हुनि, ख़ासि तौर ते सिंध जे जवाननि लाइ आहे। जीअं त पोएं वीडियो कुझु ॾींहं पहिरीं जेको मूं छॾियो, हुन में ॻाल्हियूं जेके कयूं हुयूं उहे तव्हांजे साम्हूं ई ज़ाहिर थियूं आहिनि। वरी ॾिसो, वरी नयूं ॻाल्हियूं, वरी नया मंज़र असांजे साम्हूं अची विया आहिनि। चंद ॾींहं बि न आहिनि गुज़रिया ऐं जवाननि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदसि, रिक्वेस्ट कंदसि त बराए महिरबानी ही जेके तव्हां फालतू जेके आहिनि एक्टिविटियूं ख़तमु कयो, थोरो पाण में सुजाॻ आणो, जाॻो। असांजा वसीला, असांजा हक़, असांजी सिंध धरती, सिंध माता खे नाअहल हुक्मरान ज़रो ज़रो करे सॼी विकिणी छॾींदा ऐं असां दरबदर ज़लील थींदासीं। कुझु ॾींहं पहिरीं जेके मूं ॻाल्हियूं छॾियूं, उमेद आहे त जिन दोस्तनि बि वीडियो ॾिठी हूंदी उन्हनि खे सम्झ में अची वेंदियूं। हाणे वरी ॾिसो, एयरपोर्ट रहियल हुई, एयरपोर्ट बि हिननि विकिणी छॾी। ॾींहं ॾींहुं आवाम ते टैक्स लागू कंदा वञनि, टैक्स वधाईंदा वञनि। ग़रीब आवाम ॾींहं ॾींहुं पीसबी वञे, जेको रहियल उन्हनि जो साह ऐं रतु आहे सो निकिरंदो वञे। इहे टैक्स, इहे अयाशूं, इहे हुक्मरान पंहिंजूं छो नथा ख़तमु कनि? पंहिंजा प्रोटोकॉल छो नथा ख़तमु कनि? इहे जेके जज, कर्नल, IG, DIG, जेके सेक्रेटरी, इहे जेके ऑफिसर वॾा वॾा DC, AC, इन्हनि जूं इहे अयाशूं छो नथा ख़तमु कनि? MPA, MNA, इन्हनि जूं बजटूं छो नथा घटि कनि? बाक़ी ॾींहं ॾींहुं आवाम ते टैक्स वधाईंदा वञनि, आवाम खे पीसींदा वञनि। ग़रीब आवाम छा कंदी? 500 रुपया, 600 रुपया, 1000 रुपया ॾियाड़ी कमाइण वारो बि घर जो पूरो नथो करे सघे। 50,000, 60,000 पघार खणण वारो बि घर जो निज़ाम नथो हलाए सघे। लाइट आहे कोन, गैस आहे कोन, हालांकि निकिरे असांजी सिंध मां लाइट गैस, असांजी सिंध मां निकिरे। ॿिया सूबा फुल हुनजो फ़ाइदो वठनि पिया, सवाइ सिंध ऐं बलोचिस्तान खे। बाक़ी जेके ॿई सूबा आहिनि फुल अयाशियूं कनि पिया। पाकिस्तान जो कर्ज़ो लाहिण लाइ सिर्फ़ु सिंध ऐं बलोचिस्तान नज़र अचे थो। पंजाब जा छो नथा तव्हीं वसीला विकिणो? ख़ैबर पख्तूनख्वा जा वसीला छो नथा विकिणो? विकिणण लाइ तव्हांखे जेको, लुटण लाइ जेको तव्हांखे सिर्फ़ु सिंध ऐं बलोचिस्तान नज़र थो अचे। गारियूं बि आख़िर में तव्हीं सिंधी क़ौम खे था ॾियो, बलोचनि खे था ॾियो। गद्दार आहिनि। गद्दार न थींदा, बाग़ी न थींदा त पोइ छा थींदा? सिंधी नौजवाननि खे अर्ज़ु कंदसि त बराए महिरबानी थोरो जाॻो, सुजाॻ थियो। हीअ जेकी तव्हां नई एक्टिविटी हिकिड़ी तव्हां हिन ते फेसबुक ते, व्हाट्सअप ते जेकी ही इलेक्शन वारी कई आहे, इलेक्शन वारी जेको इहो एक्टिविटी तव्हां कयो पिया, बराए महिरबानी इहो कंहिंजी दिलि आज़ारी, कंहिंजे ख़िलाफ़ु। तव्हां सिंधी पाण में नौजवान आहियो, तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो पाण पिया करियो। तव्हां इन ॻाल्हियुनि में मसरूफ़ लॻा पिया आहियो। दुश्मन जेके आहिनि उहे फ़ाइदो वठंदा वञनि इन मसरूफ़ियात जो। घटि में घटि दोस्तो यारो, इन शयुनि खे छॾियो। इहे शयूं असांजे कम जूं कोन्हनि। इहो हिकिड़ो ॼाणी वाणी असांजे ज़हन जे मथां जेको असांजे मथां हावी कयूं आहिनि, ताकी असां अहिड़ी एक्टिविटियुनि में मसरूफ़ रहूं ऐं हू जेके गद्दार, जेके मुल्क जा जेके वेठा आहिनि, उहे पंहिंजो फ़ाइदो वठी वञनि ऐं असां जेको इन्हनि ॻाल्हियुनि में बसि इन रोशन में ख़ुशि रहूं। बराए महिरबानी अखियूं खोलियो। जेकॾहिं ईअं ई रहिया त पोइ सिर्फ़ु असांजो नालो रहिबो, असां किताबनि में रहिजी वेंदासीं। असांजा हक़, असांजा वसीला, असांजी सिंध धरती खे ॼाणी वाणी, बलोचिस्तान खे ॼाणी वाणी जेको पोइते कयो पियो वञे, ॿिनि सूबनि खे अॻियां आंदो पियो वञे। अगरि तव्हांखे कर्ज़ो लाहिणो आहे त तव्हां ॿियनि सूबनि जा बि वसीला विकिणो। तव्हां सिर्फ़ु सिंध बलोचिस्तान जे पोयां छो अची पिया आहियो? अगरि तव्हांखे कर्ज़ो ख़तमु करिणो आहे त तव्हां पंहिंजूं अयाशियूं बि घटि कयो, सिर्फ़ु आवाम ते टैक्स छो पिया लागू कयो?